कराची के इलाइक़े क्लिफ्टन में फुर दौरान बैंक के गार्ड और फौरन विच में फायरिंग की डेवट दौरान गोलियों लगण से रोहिड़ी वासी डॉक्टर आकाश कुमार क़तल SSP ॾखण मज़ूर अली चयो आहे त डॉक्टर आकाश वालिद और कज़न से गॾु एक बैंक में पैसा कढाए बी बैंक वही रहियो हो त फोरू पइजी विया। कार में सवार डॉक्टर और ॿियनि मां हिकु ॼणो सिक्योरिटी गार्ड वारे पासे वियो त गार्ड समझी वियो त ही भी फोरू आहिनि। गार्ड फायरिंग कई ऐं जाबदारनि पे फायरिंग कई। इम्कान आहिनि त आकाश के गार्ड जूं गोलियूं लॻियूं। फुर जे वाक़े दौरान फायरिंग में डॉक्टर आकाश कुमार के कत्ल वारे वाक़े जा CCTV फुटेजेस भी साम्हूं अची विया। फुटेजेस में ॾिसी सघिजे थो त हिकु जवाबदार भॼंदो अचे थो ऐं पहिरियां गार्ड ते फायरिंग करे थो। जवाबदार खे कार जो दरवाज़ो खोले पैसनि जी बैग खणी भॼंदे ॾिसी सघिजे थो। टे ॼणा ते जेका दिल पसंद के बराबर में बैंक है हबीब बैंक उतां पैसा विड्रॉ कराए तकरीबन 5 मिलियन उहे हिते डिपॉज़िट करण आया पे त रस्ते में उन्हनि खे कंहिं फॉलो कयो। जीअं हू गाड़ी हिते लॻी ऐं उन खां पोइ लहण लॻा त पोयां खां उहे 4 जवाबदार जेके आहिनि उहे मथे मौक़े ते पुॼी विया। हिकिड़ो जेको आहे हुन मां लही करे सिक्योरिटी गार्ड वारे पासे भाॻो त सिक्योरिटी गार्ड सम्झ त शायदि ही बैंक जे अंदरि था अचनि त उन्हनि जेको आहे सिक्योरिटी गार्ड उन ते फायरिंग करे ॾी। ॿाहिरि जेको आहे उहो छा सिक्योरिटी गार्ड जो लॻो आहे या जेको आहे उनजो लॻो आहे, पर लाइकली पॉसिबिलिटी वधीक आहे छो जो जंहिं पासे खां फायर लॻो आहे छोकिरे खे सिक्योरिटी गार्ड की फायरिंग उन पासे का है तो पॉसिबिलिटी है लाइकली सिक्योरिटी गार्ड जो फायर लगे। गराब में वापारी धर्मदास करपालानी के घर में करोड़े रुपयन की मालियत जो दाड़ो 8 खां वधीक हथियारबंदन घर अंदर घिरी घरबातन के 3 कलाकन ताईं यरकमाल बणायो। जाबदार 150 तोला सोन चांदी और 20 लाख रुपया रोक रकम फुरकण बाद फरार थी विया। पीपल्स पार्टी मिनारिटी विंग्स के नायब सदर मुखी ओधामल चयो है तो मुझे भेणी में वापारी धर्मदास के घर में धाड़ो लगो है। पुलिस तमाशाई बणियल है। जाबदारन के गिरफ्तार करने जो मुतालबो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर 2 ॾींहं के सरकारी दौरे ते तुर्किया पहुची वियो। सिक्योरिटी ज़रियन मूजिब तुर्किया पहुचण ते फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो गर्मजोशी से इस्तकबाल किया वियो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर तुर्किया के सियासी और अक्सरी क़यादत से मुलाकातूं कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ और अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ के दोहा में कतर के अमीर शेख तमीम से मुलाकात। शेख हमद के लाड़ाणे ते ताज़ियत। नायब वज़ीर आज़म इसहाक डार और अता तारड़ भी मुलाकात में मौजूद हुआ। अमेरिका और ईरान की एक बे के फौजी हदफन के निशानो बनाने की दावा। सेंडकॉम जो चवणु है तो ईरान खिलाफ कार्रवाई मुकम्मल थी चुकियों हैं। ईरानी हमलन की सलाहियत कमज़ोर करने लाइ हदफन के निशानो बनाए पे वने। ईरान के फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम सामूंडी रेडार ठिकाणन मिसाइल और ड्रोन सलाहियतुन समेत नंढन बेड़न के निशानो बनायो। अमरीकी हमलन बाद ईरान जा कुवैत बहरीन और उर्दन में अमरीकी फौजी अडन ते हमला। पासदारान इनकलाब चयो है तो उर्दन के शहजादा हसन एयर बेस से 12 के टैंक्स और हथियारन के डिपू के निशानो बनाए वियो। बहरीन के शेख ईसा एयर बेस के निशानो बनाए वियो। कुवैत में भी 2 हवाई अडन के निशानो बनायो। विचो भर में शिकताण बाद एक भेरो ॿीहर आलमी मार्केट में तेल जो क़ीमतूं वधी वियूं। ब्रिनेट क्रूड ऑयल की कीमत $79.41 फी बैरल ताईं पहुची वियो। WTI क्रूड ऑयल की कीमत $74.63 फी बैरल थी वही। मर्बन क्रूड ऑयल की कीमत $74.24 फी बैरल थी वही। पासदारान इनकलाब चयो है तो हरमुज़ लंघ समूरनि सामूंडी जहाज़न के अच वञ लाइ बंद है। सेंडकॉम जो चवणु है तो हरमुज़ लंघ खुलियल है। ईरान जो को भी कंट्रोल ना है। रिपोर्ट्स मूजिब गुज़िरियल ॾींहुं रुगो 6 जहाज़ ही हरमुज़ में पार करे सघिया। बलूचिस्तान में ऑपरेशन शहबान जारी। 5 ख़वारिजी जहनम बेरा। सिक्योरिटी ज़रियन जो चवणु है तो पाक फौज AFC और पुलिस जो गडियल ऑपरेशन शहबान जारी है। ख़ारिजन के हवाई और ज़मीनी कार्रवाई करे निशानो बनाए वञे। ऑपरेशन शहबान में मारिजी वियल ख़ारिजन जो अंग 76 थी वियो।
5 जुलाई खां 114 ख़ारिजी मारिजी विया आहिनि। आख़िरी दहशतगर्द जे ख़ात्मे ताईं बलूचिस्तान में ऑपरेशन शहबान जारी रहंदो। वफ़ाक़ी आइनी अदालत नई गाज डैम की अदावत मुकम्मल थियण ताईं कंहिं बि हालत के मुदाख़लत खां रोके छॾियो। हाईकोर्ट जा फ़ैसिला ऐं हुकुम कालदम करार। वफ़ाक़ी आइनी अदालत फ़ैसिले में चयो आहे त डैम की अदावत के मुआहदे में तय थियल तरीक़ेकार तहत तकरारनि जो हल थींदो। हिदायतुनि जो मक़सद वधीक कानूनी कार्रवाई जो हिकु अहम अवामी बुनियादी ढांचे जी मंसूबे जे मुकम्मल करण में रुकावट विझण खां रोकणु आहे। 17 सिफ़नि ते ॿधल फ़ैसिलो जस्टिस अमीनुद्दीन खान लिखियो। वफ़ाक़ी आइनी अदालत चयो आहे त हाईकोर्ट कानून के नज़र में रखण खां सवाइ ग़लत हिदायतूं जारी कयूं। हाईकोर्ट हुकुमनि में तकरारनि जो हल वापडा ऐं नैब कानूननि खे नज़र में रखंदे न रखियो। आइनी हदूं ओरांघण जे नतीजे में इंसाफ़ जी फ़राहमी ख़राब थींदी आहे। उमेद आहे त दुरियूं असुल मुआहदे मूजिबि अॻिते वधंदियूं। कंटेनर जे शिकायत मिलण बाद 15 ॾींहं में वापडा फ़ैसिलो कयो। कंटेनर जे मुआहदे जी भञकड़ी करण ते वापडा कानून मूजिबि कमनि खे ॿीहर टेंडर करण जी आज़ादी हूंदी। वफ़ाक़ी आइनी अदालत सुप्रीम कोर्ट जो हिकु ॿियो फ़ैसिलो कालदम करार ॾेई छॾियो। वफ़ाक़ी आइनी अदालत मूनाल रेस्टोरेंट ड्राइण वारो सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो कालदम करार ॾींदे CDA ऐं मेट्रोपॉलिटन सिटी जूं अपीलूं मंज़ूर करे वरितियूं। स्टे ऑर्डर ख़त्म, ट्रायल कोर्ट्स खे जल्द केसिस ते फ़ैसिला ॿुधाइण जी हिदायत। वफ़ाक़ी आइनी अदालत चयो आहे त इंतिसाबी मामलनि जा फ़ैसिला रेगुलेटरी बॉडीज़ कंदियूं। जस्टिस हसन रज़वी चयो आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले में घणनि नुक़्तनि खे नज़र में न रखियो वियो। केस दाख़िल या नज़रसानी करण ते बि सुप्रीम कोर्ट काविड़ कई। फ़ैसिले में उहो बि लिखियो वियो त जंहिंजो अफ़साने में ज़िक्र न हो, असांखे जज़्बाती फ़ैसिला नाहिनि करणा। अलफ़ लैला जी कहाणी फ़ैसिले में न लिखंदासीं। फ़ैसिलो पढ़ियो त अंदाज़ो थी वियो घणो कुझु अदालती कार्रवाई खां ॿाहिरि लिखियलु आहे। सुप्रीम कोर्ट में अॻूणे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा 21 अगस्त 2024 ते मूनाल रेस्टोरेंट खे ड्राइण जो हुकुम ॾिनो हो। सिंध हाई कोर्ट FIA पारां शाहनवाज़ कुंबर जो दाख़िल कयल क़त्ल केस ख़ारिज करण वारी इस्तदा रद्द करे छॾी। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त FIA खे नई FIR करण जो अख़्तियार नाहे, पर क़ानूनी ग़लती जो जवाबदारनि खे फ़ाइदो ॾेई नथो सघिजे। केस जी कार्रवाई कानून मूजिबि जारी रहंदी। हाई कोर्ट रुॻो जांच मुस्तक़िल करण जी हिदायत कई हुई। अदालत नई FIR दर्ज करण जो हुकुम न ॾिनो हो। हाणोके केस में पुलिस जी पहिरीं FIR रद्द थी चुकी आहे। FIA केस जो चालान बि जमा थी चुको। रुॻो कानूनी तरीक़ेकार जी ग़लती आहे जेका दुरुस्त करे सघिजे थी। FIA जे केस खे पुलिस केस तौरु तस्वर कयो वञे। सिंध हाई कोर्ट जवाबदारनि जी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। कराची में मंशा के केस में गिरफ़्तार अनमोल उर्फ पिंकी के साथियुनि के अदालत में पेश न करण ते जेल सुप्रीडेंट के नोटिस जारी। जुडिशियल मैजिस्ट्रेट ॾखण जी अदालत में अनमोल उर्फ पिंकी ख़िलाफ़ गार्डन थाणे ते दाख़िल 2 केसिस की ॿुधणी थी। अदालत पिंकिन के साथियुनि सोहेल ऐं ज़ीशान के पेश न करण ते कावड़ जो इज़हार कियो। अदालत चयो त जेल सुप्रीडेंट वज़ाहत पेश करे त छो जवाबदारनि के पेश न कयो पियो वञे। जवाबदारनि के अदालत में पेश न करण कानून जी भञकड़ी आहे। MQ अंदर अख्तिलाफ़ मुस्तफ़ा कमाल जे ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ते शिद्दी तनक़ीद। बहादुराबाद में वर्कर्स कन्वेंशन के ख़िताब कंदे मुस्तफ़ा कमाल चयो त ख़ालिद मक़बूल चेयरमैन जी इलेक्शन कराइण बदिरां 4 भेरा एक्सटेंशन वठी वेठल आहे। ख़ालिद मक़बूल इलेक्शन कमीशन आॾो मौक़िफ़ अख़्तियार कयो त भारत सां जंग सबबि पार्टी इलेक्शन न कराए सघियासीं। इलेक्शन कमिश्नर खेसि छंड पटींदे चयो त तूं कोर कमांडर आहीं या भारत ख़िलाफ़ जंग पियो विढ़ी। मुस्तफ़ा कमाल चयो त चेयरमैन जी चूंड कराइण ताईं MQ में धड़ाबंदी ख़त्म न थींदी। ख़ालिद मक़बूल गवर्नर सिंध लाइ वसीम अख्तर जो नालो ॾियण बैदि वज़ीर आज़म खे रोके छॾियो। हीअ कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि? मुस्तफ़ा कमाल चयो त 1.5 साल खां ख़ालिद मक़बूल असांखे मुलाक़ात लाइ टाइम न पियो ॾिए।
गिलगित बल्तिस्तान जी चूंडुनि में एतमाद में वठण खां सवाइ ॿिनि माण्हुनि खे टिकट ॾिनी वई। जिन माण्हुनि खे टिकट ॾिनी वई उहे पीपल्स पार्टी में शामिल थी विया। आरोप प्लांट्स के ऑपरेटर्स जो पको न करण और पगारूं न मिलण खिलाफ कराची प्रेस क्लब वारो एहतजाज। आरोप प्लांट्स के ऑपरेटर्स जो चवण हो त केतरनि महीननि खां पगारूं न मिलियूं आहिनि। सालन खां ड्यूटी करे रहिया आहियूं पर पको नाहे के वियो। सरकार पारां मज़दूर जी कयल मुक़रर 43,000 रुपया उजरत ते अमलदारमंद न कयो पियो वञे। पगारूं जारी करे पको कयो वञे।